अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल गुनाह जी प्रोमो अची चुकी है। उन जी एपिसोड कॾहिं ईंदी तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल के सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हारींदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो केटीन टीवी वारनि गुनाह ड्रामो जो प्रोमो जल्दी उन जे करे ॾिनी जो मतां दौलाब ड्रामो अची वञे। अगरि दौलाब ड्रामो हिननि खां अॻे अची वियो त पोइ हिन ड्रामनि खे शोहरत न मिलंदी। गुनाह ड्रामे खे जेको हफ़्तो ईंदो उन ते गुनाह ड्रामे खे हलायो वेंदो। ऐं दोस्तों सुभाणे जहांगीर ड्रामे खे हलायो वेंदो अंगारे ऐं सूमर जे ॾींहुं। जहांगीर ड्रामे खां पोइ वरी गुनाह ड्रामो हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों केटीन टीवी वारा सिंध टीवी वारनि खे मारण पिया चाहिनि। तो अगरि दौलाब ड्रामो इन्हनि खां अॻे आयो त पोइ हिननि ड्रामनि खे मारे छॾींदो। यानी पोइ इन्हनि ड्रामनि खे शोहरत एतिरी न मिलंदी जो जेकॾहिं दौलाब ड्रामो आयो त पोइ हिननि खे वरी शोहरत न मिलंदी। तो तव्हांखे ख़बर आहे त हींअर हर को दोस्त अंधो वेठो आहे। उन जे करे त केटीन टीवी वारा ड्रामा ॾिसंदा आहिनि। अगरि सिंध टीवी वारो ड्रामो आयो त पोइ केटीन टीवी वारो ड्रामो केर बि न ॾिसंदो। तो अहिड़े हिसाब सां हू वांदा वेठा आहिनि। उन जे करे तो ईअं तव्हांजी बि दिलि चवंदी त असां केटीन टीवी जा ड्रामा ॾिसूं, वांदा वेठा आहियूं। तो सची दिलि सां ॿुधाइजो त तव्हां केटीन टीवी वारा ड्रामा ॾिसंदा आहियो या न। ॿिए पासे तो हिन सभिनी ड्रामनि खां सिर्फ़ु दौलाब ड्रामो ज़बरदस्त आहे। सभिनी ड्रामनि खां दौलाब ड्रामो सभिनी खां बहितर आहे। केटीन टीवी वारो ड्रामो सिर्फ़ु जहांगीर खां पोइ वरी दोस्तों गुनाह सीज़न 2 उहो बि ज़बरदस्त ड्रामो आहे। इंशाअल्लाह दोस्तों तव्हांखे मथे हफ़्ते में तमामु घणा ड्रामा ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।